वो ॾियारो हूंदो रब फरमाए थो वइज़ सुफ़ नुशिरत ऐं हर कंहिंजा अमाल नामा खोलिया वेंदा। पुट ही जेकी असां अमल था कयूं न पिया उथूं था वेहूं था जीअं ही मूवी थी भरे न पई मूवी ईअं तव्हांजी मूवी मलाइक भरनि था पिया। ये सब तव्हांजो दफ़्तर अमाल नामा लिखजनि था पिया। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हर माण्हू खे अमाल नामो हथ में मिलंदो, ॾिसंदो, पढ़ंदो, मञंदो। हिते अणपढ़ियो हुते पढ़ियल थी वेंदो ऐं ॾिसंदो त भल ही जेका पंहिंजो 27 जी राति हुई जेको पासूड़े ॻोठ में जलसो थियो मजलिस में मां आयुसि अरे वाह हे बि लिखियो पियो जलसे में कहिड़ा कहिड़ा माण्हू आया सभु लिखियो पियो। जलसे खां ॿाहिरि निकिता छा कयूं केरु काॾे वियो सभु लिखियो पियो। रात जो ॾींहं जो सुबुह जो शाम जो कुछ अमल कई चङाई कई मदाई कई नेकी कई बदी कई सभु लिखियो पियो। ला युगादिरु सगीरतन वला कबीरन। इहो दफ़्तर अहिड़ो हूंदो अमाल नामो तुंहिंजी का नंढी शइ का वॾी शइ हर शइ इन दफ़्तर में लिखियल हूंदी। रब फरमाईंदो इकरा किताब पढ़ पंहिंजो दफ़्तर जो मलाइकनि सही लिखियो आहे या ग़लति लिखियो आहे ॾिसंदो वेंदो मञंदो वेंदो चवंदो मालिक बराबरि इहे कम मूंखां थिया। हर माण्हू मञंदो तस्लीम कंदो त मलाइकनि ग़लति न लिखियो आहे इहे कम मूं कया हुया।